अच्छा अकबर साहब रखियल मोराई जे सवाल ने पोइ हलंदासीं। पहिरीं अञा हिकिड़ी ॿियो सवाल पुछंदुसि। उहो इहो त गुज़िरियल जेके असांजा पहिरें नाविल हुआ 2000 खां पहिरें वारा, उनमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा लाड़ा तहरीकूं उन्हनि जो असरु हुयो। मौजूदा दौर में जेको असांजो सेकेंड मिलेनियम ख़तमु थिए पियो आयो आहे, उनमें तव्हांखे छा लॻे थो त सिंधी मौजूदा नाविल ते कहिड़े क़िस्म जा आलमी लाड़ा या थीम मौजूदु आहिनि या मौजूदु न आहिनि? हाणे जीअं अॻे असां वटि हो हिकिड़ी तरक़ी पसंद तहरीक जे तहत प्रोग्रेसिव राइटर्स मूवमेंट जे तहत जेको सिंधी अदबी संगत बि उनजो हिसो हुई। उन तहरीक जे तहत जेको अदब लिखे पियो हिकु रुख में हो, यानी समाजी हक़ीक़त निगाह। उन तहरीक जे असर जे करे उन तहरीक खां ॿाहिरि जेको लिखंदो उनखे सुठो बि कोन सम्झो वेंदो, उनखे तनक़ीद घणी कई वेंदी हुई ऐं उनखे विक्टिमाइज़ बि कयो वेंदो माज़रत सां। ऐं उहो लिकी वेंदा वीचारा कुंड वठी वेंदा त सॼो ॾींहुं तीरनि जा वसकारा हूंदा ही भई कंजरवेटिव आहे। जी हा, ऐं उन तनक़ीद कंदा हुआ हिन में को जेको अहिड़ो किरदारु लिखियो आहे, हिनखे हीअं खपे हुजणु खपे, हिनखे हीअं हुजणु खपे, हुनखे माना घणी तंज़ बि कंदा, तनक़ीद कंदा, विक्टिमाइज़ कंदा। बहरहाल हाणे हुन तनक़ीद जो असरु न हुजण जे करे को वाज़ह रुझान कोन्हे, सभु रुझान मौजूदु आहिनि। बैनुल अक़वामियत जा सभु रुझान मौजूदु आहिनि। सररियलिज़म बि हले पियो, एग्ज़िस्टेंशियलिज़म बि हले पियो, हक़ीक़त निगारी बि हले पई, समाजी हक़ीक़त निगारी बि हले पई, क़ौम परस्ती बि हले पई, त नफ़सियाती नाविल बि हलनि पिया, तारीख़ी नाविल बि हलनि पिया, सभु ट्रेंड आहिनि। हींअर को ख़ासि ट्रेंड ऐं मूंखे सम्झ में कोन आयो आहे हेसी ताईं त कंहिं हिकिड़े ट्रेंड जे तहत ऐं सम्झां थो त हरू भरू कंहिं ट्रेंड जे तहत छो लिखिजे। कंहिं ट्रेंड जे तहत लिखण सां राइटर जो जेको आहे उहो मजबूर थी थो वञे, उन ट्रेंड जे विदिन ट्रेंड लिखे। ट्रेंड हिकु अहिड़ो केनाल आहे, हिकिड़ो अहिड़ी सुरंग आहे जंहिंमां उनखे राइटर खे मजबूरन गुज़रणो थो पए। राइटर खे छॾिजे तूं पंहिंजा रस्ता पाण ठाहे, ऐं इहा राइटर जी आज़ादी हुजणु खपे। तूं हरू भरू कंहिं ट्रेंड जो ग़ुलाम न थिए। उन मर्ज़ी आहे, भले उन ते हले, भले को ॿियो ट्रेंड करे ॿिए कंहिं ट्रेंड ते हले, उन मर्ज़ी आहे। ॾाढो सुठो अकबर साहब, ॾाढो सुठो। माण्हू ॾाढो एंजॉय कनि पिया, काफ़ी कमेंट बि अचनि पिया। असां कोशिशि करे कमेंट्स खे बि हिते स्क्रीन ते खणी था अचूं, जो असां उन शेयर कयूं, ॿुधंदड़ खे ख़बर पवे असां उन्हनि सां गॾु आहियूं, उहे असां सां गॾु आहिनि। हिन कोरोना वायरस जे बावजूदि बि असां सोशली परे न आहियूं, सभई हिक ॿिए सां गॾु वेठा आहियूं। ऐं अधु ख़त खां वधीक जीअं तव्हां चयो थी, पहिरें ख़त लिखंदा हुआ, चवंदा अधु मुलाक़ात थी हुई, हाणे अधु खां वधीक मुलाक़ात तव्हांखे कीअं महसूसु थिए थो अकबर साहब? जनरल मुलाक़ात खां बि कमु घणो आहे, ॾाढो मुबारकबाद ॾियां थो तव्हांखे, ॾाढो भलो कमु कयो अथव। ऐं हिन सां असांजी जेका हिकिड़ी सोशल डिस्टेंसिंग त आहे, पर हिकिड़ी जेका असांजी सोशल डिस्टेंसिंग आहे उहा ख़तमु थींदी। सोशल डिस्टेंसिंग न हुजे, हिकिड़ी सोशल जा पैरामीटर चेंज थिया आहिनि, फिज़िकली गॾु न आहियूं, ज़हनी तौर ते डिस्टेंसिंग न हुजे, जिस्मानी हुजे भले अॼुकल्ह जे हिसाब सां, ज़हनी पूरी न हुजे। जी 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 जी। ही रफ़ीक फ़कीर वरी जॉइन कयो आहे। असां मुंहिंजो ख़्याल आहे हिकिड़ो कलाम ॿुधी वठूं रफ़ीक फ़कीर खां, ऐं पोइ वरी ॻाल्हि खे अॻिते वधायूं। रफ़ीक फ़कीर, तव्हां रेडी आहियो? हा साईं। साईं तव्हां रेडी आहियो असांखे कुझु ॿुधाइण जे लाइ? तव्हां लॻे थो गर्मी में वेठा आहियो। जी जी, लाइट असां तव्हांखे दिलि सां महसूसु कयूं पिया। असां संजीदा गुफ़्तगू ॿुधी ॿुधी असांजा कुझु जेके आहिनि ॾिसंदड़ थोरो बोर महसूसु थींदा हूंदा, तव्हांजो कुझु आवाज़ु ॿुधनि, को सुर ॿुधनि। बिल्कुलु साईं, असांजी बहितरीन गुफ़्तगू असां ॿुधीसीं, असां बि हिन में कुझु सिखियासीं। जी बिस्मिल्लाह। अकबर साहब, लॻे थो रफ़ीक फ़कीर सां नेटवर्क जो इशू आहे। भले तेसीं को सवाल करे वठो। हा, सवाल रखियल जो असां वटि मौजूदु आहे पियो आहे। हा, सिंध में जेको नाविल लिखिजी रहियो आहे उहो शख़्स या समाजी ज़िंदगी जो केतिरो वेझो आहे? अदब त हाणे आहे ज़िंदगी जे वेझो। ऐं मुंहिंजो आवाज़ु अचे पियो साईं? मुंहिंजो आवाज़ु अचे थो तव्हांखे? तव्हांजी तस्वीर स्टॉप थी वई आहे। मुबारक साहब, हा,
मुबारक साहब, मुझे आवाज़ अचे थो? मुबारक साहब, कंहिंजो बि आवाज़ नथो अचे। साईं माज़रत सां इंटरनेट इंटरप्शन जे करे थोरो डिस्कनेक्ट थी वियासीं। असांजे दोस्तनि खे टेक्नोलॉजी जा नुक़सान ऐं फ़ाइदनि जी ख़बर पइजी वेंदी, तीअं बि थिए थो असां सां। जी जी डिस्कनेक्ट थी वियो, वरी कनेक्ट कयोसीं साईं। जी तव्हां वटि साईं सुवाल इहो, सिंधी में जेको नावेल लिखिजे रहियो आहे उहो शख़्स या समाज ज़िंदगी जो केतिरो वेझो आहे? जी, अदब त
हूंदे ज़िंदगी जे वेझो आहे, पर कुछ सीधी तरह कुछ अणसिधी तरह। जी जी असां वटि जेको अदब तारीख़ी तौर ते लिखियो वियो आहे उहो अदब असांजे ख़ारजी ज़िंदगी सां जे घणो वेझो रहियो आहे, यानी समाजी मसइला जेके आहिनि असांजा समाजी मसइलनि जे हवाले सां उहो जी अदब असांजी ज़िंदगी जे वेझो रहियो आहे, पर रुॻो इंसान जी ख़ारजी ज़िंदगी कोन्हे, जी माण्हू जी दाख़िली ज़िंदगी बि आहे। ऐं दाख़िली ज़िंदगी जे मसइलनि खे असां जे अदब में घटि फोकस कयो वियो न हुजण जे बराबरि हाणे जी उहे मसइला अचनि पिया। ऐं जेको अदब ज़िंदगी सां तालुक़ु नथो रखे, समाज सां जी तालुक़ु नथो रखे, जी उहो घणो करे हूंदो फैंटेसी अदब। उन में जी लाइफ या समाज जे मुतालिक़ तमामु थोरो हल्को टच हूंदो आहे, बाक़ी न त न। सो जी असां वटि फैंटेसी अदब त कोन थो लिखियो वञे, तंहिंजे करे आउं सम्झां थो त जेको अदब असां वटि लिखिजी रहियो आहे पंहिंजे तमामु कमियुनि कोताहिनि जे बावजूदि आहे ज़िंदगी जे वेझो। जी ॾाढो सुठो सवाल ही दोस्तनि साईं जा नियाज़ साहब महिरबानी। कनेक्शन जे हवाले सां जॾहिं मां डिस्कनेक्ट थी वियुसि त डेफिनेटली तव्हां ऑनलाइन हुयो, दोस्त तव्हांखे ॾिसनि पिया ऐं ॿुधनि पिया, दोस्तनि जी ख़्वाहिश हुई तव्हां कमेंट्स पढ़ी करे जवाबु ॾियो। जी अच्छा मूंखे ख़बर न कमेंट्स मोड कोन पिया, हिकिड़ो ई जो पंहिंजो सवेर न उहो कमेंट हो, फेसबुक पर हाणे ज़ाहिर आहे मॉडरेटर ते खां लाइव सवाल आहे, नथो। सभु दोस्त ॿुधनि पिया। मोहम्मद कामिल मलाह जो हिकिड़ो ठीकु सुवाल आहे। आहे, अदब मां रिवायत पसंदी कॾहिं ख़तमु थींदी? इहो त हर को पुछी सघे थो, तव्हां राइटर बि ॿुधाए सघे थो, पर ज़ाहिर अकबर साहब पर तव्हां जवाबु ॾियो। रवायत कहिड़ी रवायतूं कुझु सुठियूं हूंदियूं आहिनि, कुझु ख़राबु हूंदियूं आहिनि। हम्म, रवायत अलाए दोस्त अदबी रवायत जी ॻाल्हि थो करे या समाजी रवायत? समाजी रिवायत बिल्कुलु। खे वेलकम कजे, तंहिंजे करे सुठी या ख़राबु रवायत रवायत मां जान कोन छुटंदी, हिकिड़ी रवायत ईंदी उन जॻह ते ॿी रवायत जनम वठंदी। जी अकबर साहब हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां पंहिंजे शुरूआती तर्जे में कई, उहा आहे त नाविल में दोस्त ज़ाती तजुर्बा खणी था अचनि ऐं पोइ उनखे नाविल जी सूरत ॾियनि था। छा असां चई सघूं था त ज़ाती तजुर्बा या बायोग्राफिकल एलिमेंट नाविल में न हुजणु खपनि या हुजणु खपनि? उनजो को रोल आहे मुंहिंजे ख़्याल में मोहम्मद नाविल में कामिल हर मल्हाह जे माण्हू सवाल खां पोइ पंहिंजो सवाल हुजे त ॿुधायो, छो जो आई कांट सी मुबारक साहब। जी जी ॿुधो पिया साईं? साईं मूंखे ॿुधो पिया अकबर साहब? अकबर साहब थोरो डिस्कनेक्ट थी वियो, दोस्तनि जा सवाल अचनि था। डॉक्टर शेर मेहरानी साहब जो सवाल, नफ़्सियाती नाविल घटि छो लिखियो वियो आहे, उनजो जवाब बि अकबर साहब खां वठंदासीं। पर मोहम्मद कामिल मलाह जे अदब मां रिवायत पसंदी कॾहिं ख़तमु थींदी वारी जेका ॻाल्हि आहे, त मां सम्झां थो त रिवायत पसंदी हर हवाले सां ख़राबु कोन्हे का, पर जेकॾहिं रिवायत पसंदी जो मतिलबु आहे त हिकिड़ो अहिड़ो नाविल निगार जेको रुॻो हिकिड़े पैटर्न ते लिखे थो, या घणा नाविल निगार हिकिड़े पैटर्न ते लिखनि था, त पोइ उहा मुसलसल हिकिड़ी रिवायत में हली करे उनमें नवाण का शइ कोन थी हुजे, उनजे करे माण्हू रिवायत पसंदि जो शिकार थियनि था पिया। जेकॾहिं उहा आहे पोइ अलॻि ॻाल्हि आहे। जी जी हाणे ॿियो सवाल। ॿियो सुवाल हिकिड़ो हुयो, नाविल में ज़ाती तजुर्बनि जे हवाले सां तव्हां चयो त छा असां चई सघूं था त नाविल निगार पंहिंजा ज़ाती तजुर्बा नाविल में नथो आणे सघे, या आणे सघे थो त उनमें केतिरा परसेंट केतिरो सैकड़ो हिसो हुजणु खपे, या नाविल सफ़ा ज़ातियात जीअं फॉर्मलिस्टिक अप्रोच आहे, असां वटि रूसी हैत पसंदी, उहे चवंदा त राइटर खे लिखणी खां अलॻि करे ॾिठो वञे? उन हवाले सां तव्हां थोरो ॿुधायो त ज़ाती तजुर्बा माण्हू जा नाविल में केतिरा अची सघंदा ऐं कहिड़े नमूने अची सघंदा? अकबर साहब जो सही त लॻे थो तव्हांजो नेट स्लो आहे, ऐं जेके दोस्त मूंखे ॿुधनि पिया उन्हनि मां केरु जॉइन करणु चाहे, मां लिंक मोकिली आहे, लिंक पयल आहे हुते, तव्हांजे दोस्त जेको जॉइन करणु चाहे असांखे, उहो असांखे जॉइन करे असां उन्हनि जो कुझु कमेंट्स राया। डॉक्टर शेर मेहरानी साहब वेठो आहे। डॉक्टर शेर असांखे जेकॾहिं ॿुधो पिया मूंखे त तव्हां अची वञो जेसिताईं अकबर साहब जी कनेक्शन दुरुस्त थिए।
मीर हसन साहब डॉक्टर रियाज़त बूड़ो जन सवाल वठण जो चयो संदन सवाल वरितो वञे। रियाज़त साहब अचे ऑनलाइन, असां रेडी आहियूं साईं का सवाल वठण जे लाइ। अकबर साहब जो इंटरनेट कनेक्शन थोरो स्लो लगे थो। जी साईं अची वियो जी था। जी हाणे कोई आहे हाणे ठीकु जी जी तव्हां खां सवाल इहो ज़ाती तजुर्बे जे हवाले सां नाविलिस्ट जो केतिरो हुजणु खपे नाविल में? वरी वरी पुछिजो, मूं सुवाल न ॿुधो। तव्हां पहिरें तनक़ीद जे हवाले सां चई वियो त असांजा दोस्त ज़ाती तजुर्बो नाविल में लिखनि था ऐं चवनि था त नाविल आहे। छा टेक्निकली असां चई सघूं था त नाविल निगार पंहिंजो ज़ाती तजुर्बो नाविल में शामिल करे सघे थो या नथो करे सघे? जीअं रूसियत करे पसंदि वारा सघे थो चवनि छा? बिल्कुलु करणु खपे, बिल्कुलु करणु खपे। ज़ाती तजुर्बो त बुनियादी शइ आहे, ज़ाती तजुर्बो त बुनियादी शइ आहे, पर रुगो ज़ाती तजुर्बे ताईं माण्हू महदूद न रहे। फिक्शनाइज़ेशन करे, फिक्शनाइज़ेशन करे जेको वाक़ियो एज़ इट इज़ त कोन लिखणो न। वाक़ियो एज़ इट इज़ अख़बार लिखंदी आहे, वाक़ियो एज़ इट इज़ जेको आहे उहो सहाफ़त आहे, उहो कहाणी ऐं ख़बर न्यूज़ जेका आहे उन में फ़र्क़ु हूंदो आहे। न्यूज़ जेका आहे उहा सची हूंदे बि अख़बार में रिपोर्ट थिए थी, उहा कहाणी न आहे, फिक्शन न आहे। अकबर साहब साईं तव्हांजो नेट वरी डिस्टर्ब लॻे थो असांखे। डॉक्टर शेर साहब असां वटि जेकॾहिं मौजूदु आहिनि त लिंक त ते ज़ाती अचनि तजुर्बो, था। मुशाहिदो, मुतालियो, तख़युल, वजदान, इहे सभु शयूं मिलनि थियूं पोइ का शइ ठहे थी। अच्छा, डॉक्टर शेर मेहराणी जो सवाल मौजूदु आहे, नफ़्सियाती नाविल घटि छो लिखियो वियो आहे? अकबर साहब अचे जेसिताईं असां हिकिड़ो ॿियो सुवाल आहे साईं अमीर चांडे दोस्त जो। नई टही जी लेखन खे अदब में पाण नुमाया थियणो पवंदो या सिंध सकाफ़त खातो उन लाइ को क़दम खणणु चाहींदो? त अमीर साहब मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त अकबर साहब हिते एज़ ए फ़र्द एज़ ए नक़ाद वेठो आहे, हू एज़ ए सकाफ़त खाते जो नुमाइंदो कोन्हे। हू सकाफ़त खाते जी पॉलिसी बयानु करे, उहा अलॻि हिकिड़ो सेशन रखी सघिजे थो, उनखां अलॻि पंहिंजे हवाले सां उहो सुवाल करे सघिजे थो सकाफ़त खातो छा पियो करे ऐं छा न पियो करे। मुंहिंजे ख़्याल में इहो सुवाल हिते पुछणु को मुनासिबु कोन थो लॻे। हिते बहितर त असां नाविल जे फ़न टेक्निक जे हवाले सां सुवाल पुछूं त बहितर रहंदो अकबर साहब खां, ऐं असां हुन मां कुझु सिखी सघंदासीं। अकबर साहब जो ॿ पहलू आहिनि, हू जिते जॉब करे थो हुनजो अलॻि हिकिड़ो आस्पेक्ट आहे, पासो आहे, ज़रूरी पासो आहे, पर असां हिनखे सोशल मीडिया ते इन हवाले सां कोन था पुछी सघूं। जेकॾहिं अदब नाविल जे हवाले सां तव्हां वटि अमीर साहब सुवाल आहे तव्हां ज़रूरु पुछो। शेर साहब के अमीर चांडे साहब की गुजारिश कई आहे, असां बि दोस्तनि खे गुज़ारिश कयूं त लिंक मौजूदु आहे फेसबुक ते, जेकॾहिं को दोस्त अची कमेंट करणु चाहे, असां सां गॾु इन डिस्कशन में शामिल थियणु चाहे त मोस्ट वेलकम। मीर हसन मरी असां सां मौजूदु आहे, डॉक्टर शेर मेहराणी मौजूदु आहे। जेकॾहिं दोस्त असां वटि अचणु चाहिनि हिते कमेंट्स में त असां हुनखे भलीकार चवंदासीं जेसिताईं अकबर साहब जी कनेक्शन दुरुस्त। सफदर पावर साहब बि असांखे जॉइन कयो आहे। सफदर पावर साहब तव्हां जेकॾहिं असांखे जॉइन कंदो हिते अकबर साहब जेसिताईं असांखे जॉइन करे, दोस्तनि खे गुज़ारिश आहे त इन कमेंट्स ते इन लिंक ते असांखे जॉइन कनि, असां हुननि जा कमेंट्स ऐं लिंक्स वठंदासीं। मीर तकी अब्बास जो हिकिड़ो सुवाल आहे, किरदार जो पस्ती में वञण जो मक़सदु छा आहे? ट्रांसफॉर्मेशन किरदार जी पस्ती में छो न थियणु खपे? जीअं रोमांस नॉवेल्स में ख़ुदकशी वग़ैरह खे ग़लति सम्झो वञे थो पियो। ॾाढो सुठो सुवाल आहे। असांजो सेशन अकबर साहब जे हवाले सां आहे, असां वेट कयूं था अकबर साहब वरी कनेक्ट थी वञे असां सां, असां सुवाल पुछंदासीं हुन खां।
इंटरनेट जा मसला असां वटि मौजूदु आहिनि। सभु दोस्त ॾिसनि पिया त टेक्नोलॉजिकल डेवलपमेंट में असां अञा कोशिशि कयूं पिया उन पासे अचण जे लाइ। दोस्त तारीफ़ कनि पिया, मां हुननि जा नाला वठण ऐं शुक्रियो अदा कयूं। ऐं कोटक पप्पू प्रकाश आहे, मोहतरमा इंदिरा पूनावाला असांखे मुसलसल ॿुधे पई ऐं कोशिशि करे पई असांखे जॉइन करण जी। मुसलसल ऐं बहितरीनु शाइर आहे हिंद सिंध जी। असां सभु फ़ख्रु महसूसु कयूं था त हिंदुस्तान में रही करे बि पंहिंजी ॿोली खे प्रोमोट करे पई ऐं असां सभिनी सां सदाईं गॾु हूंदी आहे। शाइरी जो किताबु छपिजे, मुशाइरा हुजनि, सभु हुजनि, उन सभिनी में असां सां गॾु हूंदी आहे। असां मोहतरमा इंदिरा पूनावाला जा शुक्रगुज़ार आहियूं सदाईं साथ ॾियण जे लाइ। असांजी ख़्वाहिश आहे त असां कॾहिं लाइव मोहतरमा खे ॿुधूं त उहो असांखे अॼु पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाए, इंडिया जे हवाले सां, पाकिस्तान जे हवाले सां, सिंधी ॿोली जे हवाले सां असांखे ॿुधाए अची करे। असां हुनजो शुक्रगुज़ार हूंदासीं। ॿियो असांजो दोस्त जेके असांखे जॉइन कयो मेवाराम आहे। मेवाराम निजार अॼुकल्ह फ्लैश फिक्शन खे माण्हू घटि पसंदि कंदा, पर कुझु अदीबनि खे कहाणी में शुमार ई नथा कनि। उन बाबति छा राय आहे? डेफिनेटली अकबर साहब जो सेशन उहो जवाबु ॾियणु खपे, पर मां सम्झां थो फ्लैश फिक्शन खे माण्हू रद्द कोन था कनि। अकबर साहब वरी असां वटि अची वियो आहे। अकबर साहब अची विया आहियो तव्हां वरी? जी 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 इहो नेचुरली थींदो, सभिनी सां थींदो रहंदो हूंदो। कॾहिं कॾहिं लिसनर जेके ॿुधंदड़ आहिनि, असांखे ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि सां बि मसइलो पेश ईंदो हूंदो। जी अकबर साहब। अकबर साहब असांखे ॿुधो पिया? अकबर साहब वरी डिस्कनेक्ट लॻे थो। असांखे अमजद दुरानी बि जॉइन कयो आहे। सागड़ खां पोइ दीनी अख़लाक़ियात ते घटि लिखियो वियो आहे। छा अख़लाक़ियात ते लिखण सां मुआशिरो वधीक बहितर ऐं पुरअमन थी सघे थो? हज़ार चंडे असांखां सुवाल पुछियो आयो आहे। कासिम जिसकाणी वरी हाजी साहब, साईं अकबर साहब वेलकम। इंदिरा, अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि। मुंहिंजो सवलो रखो जो ईअं कंदुसि, महिरबानी। ऐं मुंहिंजा मुश्ताक फुल साहब बि असांखे ॿुधनि पिया ऐं तारीफ़ कनि पिया सुठी गुफ़्तगू सां। डॉक्टर मुश्ताक फुल खे रिक्वेस्ट कंदासीं जेकॾहिं तव्हां ईज़ी एक्सेस में आहियो त असां वटि अचो साईं, असांखे जॉइन कयो। मुश्ताक साहब, असां तव्हांजा कमेंट्स वठंदासीं ऐं सवाल काफ़ी घणा आहिनि, पर नेटवर्क डिजिटल टेक्नोलॉजी जे मसइले जे करे असां थोरो डिस्टर्ब थिया आहियूं ऐं थियूं पिया। नाविल तमामु वॾो वसी मौज़ू आहे जंहिं ते हर माण्हू ॻाल्हाए सघे थो कुझु पासनि खां। दोस्त मोहम्मदीन राजड़ी साहब बि असांखे ॿुधाए पियो, जेकॾहिं मोहम्मदीन साहब मुनीर चांडियो आहे असांखे जॉइन कनि, असां इन डिस्कशन खे थोरो अॻिते वधाए सघूं था। अकबर साहब वरी अची वियो आहे, वरी वठूंसि था। साईं वेलकम अकबर साहब। साईं अकबर साहब वेलकम। अकबर साहब सां वरी टेक्निकल मसइलो लॻे थो इंटरनेट जो। हेलो जी 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 सर। हेलो जी अकबर साहब। अकबर साहब हेलो तव्हां ॿुधो पिया असांखे? माफ़ कजो, सॼो जो नेटवर्क प्रॉब्लम जो वरी हाणे बस कनेक्ट थियो आहे।
ख़बर नाहे तव्हां छा चयो ऐं को सुवाल आहे त वरी पुछो महिरबानी। न इहो साम्हूं पियो आहे, बसि हितां ई शुरू कयूं था। अॼुकल्ह फ्लैश फिक्शन खे माण्हू घणो पसंदि कंदा, इहो जवाबु ॾियो। फ्लैश फिक्शन में ऐं ॿिए फिक्शन में फ़र्क़ु इहो आहे त अफ़साने में ऐं नाविल में किरदार जी डेवलपमेंट थींदी आहे, कैरेक्टराइज़ेशन थींदी आहे। फ्लैश फिक्शन में कैरेक्टराइज़ेशन न थींदी आहे, सही सीधी ॻाल्हि चइबी आहे। हिन में किरदार सिर्फ़ु स्टेरियोटाइप इस्तेमालु कबो, छो जो एतिरो टाइम ई न हूंदो आहे, एतिरो स्पेस न हूंदो आहे जो कैरेक्टर खे डेवलप कजे। त फ्लैश फिक्शन में स्टेरियोटाइप ऐं लॻे थो वरी तव्हां वटि नेट जो मसइलो थी वियो आहे। जी जी, हाणे त आवाज़ सही आहे। जी 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 जी। अच्छा, मूं चयो पियो त फ्लैश फिक्शन ऐं अदब अफ़साने ऐं नाविल में फ़र्क़ु इहो आहे त अफ़साने ऐं नाविल में कैरेक्टराइज़ेशन थींदी आहे, किरदार खे डेवलप कबो आहे। फ्लैश फिक्शन में किरदार डेवलप न कबो आहे, हुनखे स्टेरियोटाइप किरदार खणणो पवे थो। हुन में जीअं राउंड कैरेक्टर या प्रोफाइल कैरेक्टर खणंदा आहियूं, हिन में सिर्फ़ु स्टेरियोटाइप किरदार खणणो पवे थो। मिसाल पुलिस वारे जो किरदार आहे, मसलन मौलवी जो किरदार आहे, मसलन वॾेरे जो किरदार आहे, उहो खणी ऐं सिर्फ़ु कम जी ॻाल्हि कई वञे थी। हिन में कोई ख़ासि मंज़र निगारी बि नथी। तंहिंजे करे इहो हिकिड़ो जीअं फोटोग्राफी में अॻे थींदो हो न, हिकिड़ो पोलराइज़ फोटो ठाहींदा हुआ, मेलनि में पोलराइज़ फोटो ठाहींदा हुआ त उते उते फोटो ठाहे ॾेई छॾियो। ईअं हिकिड़ो अदब जो हिकिड़ो पोलराइज़्ड वर्जन आहे जेको नंढड़ो आहे, पर इन जो असर देर पा न आहे। फ्लैश फिक्शन जो असर देर पा न आहे, तंहिंजे करे लिखिजे पियो। बहरहाल उहो त हाणे पंहिंजी मर्ज़ी आहे, लिखनि था भले लिखनि। जी सर। ही ॿियो सुवाल आहे, अमजद दुरानी साहब पुछियो आहे, सांगड़ खां पोइ दीनी इख़्लाक़ियात ते घटि लिखियो वियो आहे, छा इख़्लाक़ियात ते लिखण सां मुआशिरो वधीक बहितर ऐं पुरअमन नथो थी सघे? सांगड़ नावल राइटर जी मर्ज़ी आहे, राइटर जी मर्ज़ी आहे, मौज़ू त राइटर जो हक़ आहे, उहो उनजी मर्ज़ी आहे, उहो हुन ते लिखे थो या नथो लिखे। पर घणो करे ईअं थींदो आहे त इनखे चवंदा आहिनि नसीहत वारा नाविल, नसीहत वारो अदब, कहिड़ो नासिहाना अदब। नासिहाना अदब हूंदो आहे जंहिंखे अख़लाक ॾेखारियो वेंदो आहे। शाइरी में त कोई हुनखे ख़ासि पसंदि नथो कयो वञे, नाविल में त उन में ग़ज़ल में त ठुक न। बाक़ी जेको आहे अॻे ज़माने में असांजे 100 साल पहिरीं वारे अदब में नासिहाना अदब घणो हो। हाणे नासिहाना हर दौर तब्दील थी चुको आहे। सौ सिधो नासिहाना अदब जेको आहे उहो हाणे रीडर पढ़णु पसंदि नथो करे। जी जी, ही सवाल आहे किरदार दोस्त मीर तकी अब्बास कानपुर जो। किरदार जो पस्ती में वञण जो छा मक़सदु आहे? ट्रांसफॉर्मेशन किरदार जी पस्ती में छो न थियणु खपे? जीअं रोमांस नॉवेल्स में ख़ुदकशी वग़ैरह खे ग़लति सम्झो वञे थो। फन जे हवाले सां त छो ट्रांसफॉर्मेशन किरदार जो न थिए? जी, किरदार जी ट्रांसफॉर्मेशन हिकु तमामु ज़रूरी शइ आहे। किरदार पहिरीं आम किरदार हूंदो आहे, यानी जेको क्राइसिस थियनि था फिक्शन में, फिक्शन जे क्राइसिस खां पहिरीं किरदार आम माण्हू हूंदो आहे ऐं उन क्राइसिस जे दौरान हुनजी ट्रांसफॉर्मेशन थिए थी। ऐं ट्रांसफॉर्मेशन पॉज़िटिव हू नंढे माण्हू मां वॾो माण्हू थी वञे थो, बहितर माण्हू थी वञे थो, हेठां ई खां मथां ई ॾांहुं सफ़र करे थो ऐं उहो बहितर थी वञे थो। पर उहे क्राइसिस हुनखे मनफ़ी अंदाज़ में बि ट्रांसफॉर्म कनि था। तंहिंजे करे उहा जेका मनफ़ी ट्रांसफॉर्मेशन आहे, नेगेटिव ट्रांसफॉर्मेशन जेका आहे, उहा किरदार खे मथे खणी वञण जे बजाए वापसि हेठि धिके थी, पस्ती ॾांहुं छिके थी। यानी उहो जेकॾहिं बुज़दिल आहे त वधीक बुज़दिल थी वञे थो। ॾुखियूं हालतूं, मुश्किल हालात जेकॾहिं उनखे अचनि था त उनखे मोह ॾेई वॾो माण्हू थियण जे बजाए उनखे मोह नथो ॾेई सघे ऐं वधीक पस्ती में हलियो वञे थो। त इहो मक़सदु ई न आहे असांजे अदब जो त किरदारनि खे मसइलनि जे करे उन्हनि खे पस्ती में ॾेखारियो वञे। ऐं ख़ुदकुशी खे इन करे ग़लति सम्झो वञे थो जो ख़ुदकुशी करण सां को मसइलो हल कोन थो थिए, न उनजी ज़ात जो मसइलो, न उहो जंहिं समाज जंहिं कम जे लाइ ख़ुदकुशी करे थो उनजो को मसइलो हल थिए थो। जीअं त इहो मसइलनि जो हल न आहे।
शेर साहब जो हिकिड़ो सुवाल आहे मिठल साहब जे सवालनि खे तव्हां खणो। मिठल साहब जो सुवाल मूंखे नज़र न पिया अचनि कमेंट्स में, अलाए छा सबबु आहे टेक्निकली मूंखे नज़र अचनि त मां उहे सवाल मिठल साहब सां ज़रूरु पुछंदुसि। अकबर साहब लॻे थो वरी डिस्कनेक्ट थी वियो आहे। शेर साहब तव्हां जेकॾहिं असांजी हेल्प कयो ऐं मिठल साहब जा सुवाल असांखे पहुचायो पंहिंजे कमेंट्स में, त असां उहे सुवाल बि पुटअप करे सघूं था। मूंखे ख़बर न आहे त मिठल साहब कहिड़ा सुवाल पुछे पियो। तव्हां वटि जेकॾहिं के सुवाल आहिनि तव्हां उहे असां ताईं पहुचायो त असां उनखे अॻिते वधायूं। शेर साहब तव्हांखे गुज़ारिश आहे तव्हां पाण अचो ऐं जॉइन कजो असांखे। अकबर साहब डिस्कनेक्ट थिए जी डिस्कनेक्ट थी वियासीं ऐं मूं जेको ॻाल्हाए पियो अलाए केसि ताईं पहुतोसि, तव्हां वरी उतां खां शुरू कयां। तव्हां अलाए केसि ताईं ॿुधो? हा तव्हां मूं ॻाल्हाए पियो किरदार जी ट्रांसफॉर्मेशन ते बुनियादी त मुंहिंजो ॻाल्हाए पियो ख़ुदकुशी जीअं त कंहिं मसइले जो हल न आहे अफ़साने में बि थोरे ज़िंदगी में बि, तंहिंजे करे ख़ुदकुशी खे नेगेटिव ॾेखारियो वियो आहे। ख़ुदकुशी खे मनफ़ी ॾेखारियो वियो आहे इन करे जो ख़ुदकुशी कंहिं मसइले जो हल न आहे। जी ॾाढो सुठो सुवाल। दोस्त बार बार पुछनि था त मिठल जिसकाणी जे सवालनि जा जवाब ॾियो। मिठल साहब खां माज़रत, जी असांखे मिठल जिसकाणी साहब जे चवनि था सवालनि जा जवाब ॾियो। असांखे नज़र न पिया अचनि त किथे साईं सुवाल पुछे पियो। असांखे जेकॾहिं लाइव अची साईं मिठल सुवाल पुछे कमेंट ॾिए त असां हुनजा जवाब ॾियण मूंखे नज़र न पिया अचनि। साईं शेर साहब ऐं आबिद मज़र साहब, साईं आबिद साहब तव्हांजे लाइ लख इज़तूं, असां हाज़िर आहियूं तव्हांजे लाइ, पर मूंखे मिठल जा सुवाल किथे नज़र न पिया अचनि। तव्हां कमेंट्स में लिखो त असां उहे सुवाल खणी वठंदासीं। जेकॾहिं कंहिं को दोस्त मिठल जा सुवाल असां ताईं पहुचाए त असां सुवाल पुटअप करे पुछी सघूं था। मैडम इंदिरा पूनावाला चए पई त मुंहिंजा सुवाल नज़रअंदाज छो पिया कया वञनि। नावल जी टेक्नोलॉजी ॿुधायो। मैडम तव्हांजो सुठो सुवाल टेक्नोलॉजी जे हवाले सां, टेक्निकल फ़नी हवाले सां नाविल ते अकबर साहब सुठो ॻाल्हायो आहे ऐं उहा गुफ़्तगू अञा जारी आहे। अकबर साहब ऑनलाइन अचे त तव्हांजो सुवाल वरी हुन खां असां पुछी था वठूं। असांखे थोरो टेक्नोलॉजिकली मसइलनि खे फेस करिणो पए थो। अकबर साहब वरी इंटरनेट जे इशू जे करे डिस्कनेक्ट लॻो पियो आहे ऐं असां वटि असां लेखकनि जी नफ़्सियात ते महारत घटि हुजे थी, शायदि हुनजे करे अब्दुल करीम चन्ना जो कमेंट आहे शायदि नफ़्सियात ते महारत न हुजण जे करे असां नफ़्सियाती नाविल घटि लिखिया विया आहियूं। मुंहिंजे ख़्याल में इहो सुवाल शेर मेराणी साहब पुछियो हुयो ऐं अब्दुल करीम चन्ना साहब जो जेको रिप्लाई आहे मुंहिंजे ख़्याल में उन पस मंज़र में आहे। इहो बि थी सघे थो अकबर साहब जीअं चयो त नाविलनि ते असांजो नाविल निगार घण पासो घण पढ़ियो हुजणु खपे, जीअं हुनखे समाजियात, नफ़्सियात, सियासियात या इकनॉमिक्स या जेके ॿिया जेके रोमेंटिक पहलू आहिनि उहे सभिनी शयुनि खां नाविल निगार वाक़ुफ़ु हूंदो त मां सम्झां थो उहो नाविलनि खे सही नमूने सां इनकॉर्पोरेट करे सघंदो ऐं उन खां पोइ उहो हर क़िस्म जा नाविल लिखी सघंदो त जेको हुनजे लाइ पहिरीं ॻाल्हि त डेफिनेटली महारत आहे। महारत हुजणु खपे नाविल खे सभिनी मौज़ूअनि ते, जीअं उहो मौज़ूअनि खे खणी अचे ऐं पाण उन्हनि ते लिखी सघे। पर जेकॾहिं रुॻो असां जेकॾहिं औरत नाविल निगार आहे त घरेलू मसइला, जेकॾहिं नौजवान नाविल निगार आहे त रुॻो कैंपस नाविल ते असां काफ़ी दोस्त कावड़िया वेठा हूंदा आहिनि, इश्क मोहबत जूं ॻाल्हियूं हूंदियूं त नाविल असांजे ॿिए मौज़ूअनि ते घटि वञी सघंदो। उन हवाले सां मां हिकु ॿ एग्ज़ाम्पल ॾींदुसि। शबनम गुल जो हिकिड़ो नाविल आहे माहौलियात ते मक्खी खां मोकिलाणी, ॾाढो सुठो क़िस्म जो नाविल आहे। मूंखे हालांकि कमेंट न करणु खपे, थोरो पर्सनल मां राय ॾियां पियो छो जो सेशन अकबर साहब जो आहे। त उन हवाले सां माहौलियात असां वटि जेको हिकिड़ी अलॻि पर्सपेक्टिव आहे जंहिं ते असांखे नाविल लिखणु खपनि, जो असां जानवरनि खे, प्लांट्स खे या ॿियनि शयुनि खे खणी अची सघूं। ऐं जीअं हिकिड़ी दुनिया ग्लोबल हवाले सां मसइलो इशू थियो त ओज़ोन लेयर वधे पियो, माण्हू माहौलियात खां कटिजी विया पिए, फितरत खां अलॻि थी पियो विया, पर कोरोना वायरस जी महिरबानी सां सभु वापसि आया त माण्हू इन मौज़ू ते बि नाविल लिखी सघनि था। ऐं उन खां सवाइ ज़फ़र जुड़ेंजे साहब जो नाविल आहे उजामियो बरा, उन बि हिकिड़ी सुठी पर्सपेक्टिव खे पंहिंजे तारीख़ी इर्तिका खे सियासी हवाले सां शयुनि खे खणी आयो। अहिड़े क़िस्म जी शयूं आणे सघजनि थियूं। अकबर सूमरे जा सुठा नाविल आहिनि, उहे बि ज़िक्र में अची सघंदा। साईं अदल सूमरे साहब असांखे जॉइन कयो आहे। साईं असांखे मूंखे लॻे थो ॿुधंदो रहियो आहे नाविल जे सेशन खे, मुशाइरे में साईं असां सां सदाईं गॾु रहियो आहे। असां साईं खां कुझु ॿ लफ़्ज़ ॿुधणु पसंदि कंदासीं।
ऐं ऑडियंस असांखे ॿुधे पई, पर अकबर साहब जो नेट जो मसइलो आहे। अकबर साहब मुसलसल डिस्कनेक्ट थिए पियो, वरी अचे पियो। टेक्नोलॉजिकल इशू जे करे जीअं पहिरियों बि असां मुशाइरे में इन जो शिकार थियासीं, हाणे बि उहा शइ लॻे थी। साईं अदल साहब वेलकम तव्हांखे। भलीकार भलीकार साईं, तव्हांखे भलीकार साईं। भली ॾाढी सुठी ये रवायत रखी अथव, तमामु बहितरीनु। अॼु बि लेक्चर साईं जी ॿुधोसीं, ॾाढो तमामु काराइतो हुयो। ऐं यकीनन छाकाणि त हे इल्मी अदबी गुफ़्तगू आहे, न सिर्फ़ु इहा असां अदबी हल्कनि जे लाइ हिकिड़ी भली शइ आहे, पर जेको ख़ासि तौर ते असांजो यूनिवर्सिटी जो शागिर्द तबिको आहे, ख़ासि तौर जेको लिटरेचर जो शागिर्द आहे, मां सम्झां थो उनजे लाइ हिकिड़ी लाभायत जो हिकिड़ो सिलसिलो आयो। इन लेक्चर जे ज़रिए जेको हुनखे जेका ॼाण मिले थी, मालूमात मिले थी, मां सम्झां थो त असांजो जेको नौजवान तबिको आहे इन मां ॾाढो लाभ हासिलु करे थो। असां बि तमामु घणो लाभ हासिलु कयोसीं, छाकाणि त काफ़ी अहिड़ी शयूं जेके तनक़ीदी पासा, ख़ासि तौर ते असां वटि इहा रवायत ई कान रही आहे। तनक़ीद जी कॾहिं बि आजियां कान कई वई आहे, ऐं तनक़ीद हिक तरफ़ी जेको इहे जीअं साईं ज़िक्र कयो त हिकिड़ो अहिड़ो दौर हुयो जो नाविलनि जी खोट हुई, ऐं उन खोट जे पूराए जे लाइ कुझु नाविल लिखिया विया, माना अरेंज करे। त उन्हनि जो छा, उन्हनि जो मयार आहे, उन्हनि जी छा हैसियत असां हिन में लिटरेचर में उनजी काउंट थींदी। उनखां अलावा जेको साईं जेके वीचार बयानु कया, इहे छा त काफ़ी शयूं जेके असां वटि अॻु में मौजूदु आहिनि, पर उन्हनि ते को ओपिनियन कोन आयो साम्हूं। ऐं अॼु जॾहिं इहा शइ अचे थी तनक़ीदी लिहाज़ खां, त मां सम्झां थो त इहो असांजे लाइ बि तमामु हिकिड़ी नई मालूमात थिए थी। पर असांजो ख़ासि तौर यूनिवर्सिटी में असांजा जेके शागिर्द आहिनि, एमफिल कनि था, PhD कनि था, त उन्हनि खे बि ख़बर पए थी, त उन्हनि खे ॼाण मिले थी। 15, 20, 50, 15, 20, 30 किताब पढ़ण खां बहितर हिकिड़ो हीउ लेक्चर जेको आहे एतिरो जाम नमूने सां हू ॿुधंदा, त मां सम्झो हुनखे जेका नॉलेज मिलंदी या उहो माना हिन मां घणो हासिलु करे सघनि था। जी अदल साहब, अकबर साहब वरी असांखे जॉइन अदल साहब जो आख़िरी गुफ़्तगू ॿुधी आहे, बाक़ी शुरूआती सवाल जी अयूब शेख जो सवाल आहे।